मुज़फ़्फ़र साहब तव्हां सिंध टेक्निकल जेका हुई इंस्टीट्यूट हो छा हुई उन में तव्हां अॻ में बि रहिया हो या साॻियो ई कारोबार? न उहो बेसिकली आहे सिंध टेक्निकल वोकेशनल एजुकेशन अथॉरिटी। मां 2017 खां 18 में उते एज़ अ MD मां रहियुसि तक़रीबन पोणा 2 साल। जेके बि असांजा इदारा आहिनि पॉलीटेक्निकल, मोनोटेक्निकल, GCT, VTI वोकेशनल ट्रेनिंग इंस्टीट्यूट जिते किथे मौजूदु आहिनि। तव्हां पाण इहो ॾिसंदा हूंदव शिकारपुर में बि आहिनि, गड़ियासीन में बि आहिनि, लाड़काणो, हर तालुके में उहो इदारा मौजूदु आहिनि। मुज़फ़्फ़र साहब हिते असां वटि जेका इंटीरियर सिंध चऊं या ॻोठाणा इलाइक़ा चऊं, हितां जे माण्हुनि खे अक्सर इहा शिकायत हूंदी आहे त जेके हितां जा बुनियादी तौर ते माण्हू हूंदा आहिनि पढ़ी करे ऑफिसर थी वेंदा आहिनि ऐं उनखां पोइ जेको आहे उहो उन्हनि जे स्किल्स मां या उन्हनि ड्यूटीज़ मां जेके मक़ामी माण्हू आहिनि उहो को फ़ाइदेमंद या लाभ हासिल न करे सघंदा। ईअं चऊं त इहे माण्हू हितां जे पंहिंजनि माण्हुनि खे विसारे वेंदा आहिनि। त अव्हांजो जेको बेसिकली रवैयो हितां जे ॻोठाणनि तां पंहिंजनि मिटनि माइटनि तां छा? भाउ इहो त मियां मिठू वारी ॻाल्हि थी वेंदी। मां छा चवां, तव्हां अख़बारी नुमाइंदा हो, पाड़े में तव्हां रहो था, सॼे ज़िले शिकारपुर खे तव्हां कवर था कयो, त मूंखां वधीक तव्हांखे ख़बर हूंदी त असांजी ॻोठ लाइ छा ख़िदमतूं आहिनि छा न आहिनि। मां हरभरू पाण मियां मिठू चई करे छो चवां, उहो तव्हां पाण ॿुधाए सघो था, तव्हां पाण खां पुछो। न बिल्कुलु, असां नाज़रीन खे जेको आहे इहो ॿुधाईंदा हलूं त मुज़फ़्फ़र साहिब जिन हुजनि या हिननि जी फैमिली जे तरफ़ां हिते जेको जिंददेर में तक़रीबन जेके बि जॉब्स आहिनि उहे साईं जिन जे तरफ़ां मिलियल आहिनि, पर साईं जिन जे तरफ़ां जेको आहे उहे महरूम फैमिलीज़ माना जेके तमामु पुअर फैमिलीज़ आहिनि उन्हनि खे जेके आहिनि उहे जॉब ॾिनियूं वयूं आहिनि। मां क़ाबिल तहसीन सम्झां थो पियो इन न भाई, इहा तव्हांजी महिरबानी, असांजो फ़र्ज़ु आहे। असां नंढा थी वॾा हिते थिया आहियूं ऐं इहो अलाह जो बि हुकुम आहे त पहिरियों पंहिंजे घर खे ॾिसो पोइ ॿाहिरि ॾिसो। त हे ॻोठु जेको आहे मुंहिंजो घरु आहे। जेसिताईं मूंखे यादि हुजे त 2-3 साल तव्हां अॻु में हिकिड़ी बार फ़ोन कई, तव्हां का विज़िट पा कयो या का शइ तव्हां घर पा ॾिसो, त तव्हां मूंखे फ़ोन कई त फलाणी माईअ खे। मां यार इहो मूंखां न पुछो, इहो अलाह खे ई ख़बर आहे। त असांजो कमु आहे ख़िदमत करणु। असांजो इहो कमु न आहे त कंहिंखे ॾेखाव करणु। अलाह जो हुकुम जे मुताबिक़ मुठी बंदि हुजे, उन मुठीअ खे बि ख़बर न हुजे। बाक़ी जेसिताईं आहियूं इंशा अल्लाह ताला हिन ॻोठ लाइ, पाड़े ओड़े जे लाइ, सभिनी लाइ ख़िदमत कंदासीं इंशा अल्लाह ताला।